अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट में सत्तार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर है। इंटरव्यू सीरीज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे। असां गुज़िरियल वीडियोज़ में घणनि मौज़ूअनि ते ॻाल्हाए आया आहियूं। अञा केतिरा ई मौज़ू अहिड़ा आहिनि जिन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं जिन खे सम्झण जी ज़रूरत आहे। कुझु टॉकिंग सवालनि जी बि ॻाल्हि ॿोल कंदा हलंदासीं। ज़ाहिर आहे असां जॾहिं इंटरव्यू में वञूं था पिया त उते ओपन एंडेड सवाल तमामु घणा हूंदा ऐं क्लोज़ एंडेड घटि हूंदा। ओपन एंडेड सवाल माना उन में जंहिंमें डिस्कशन हुजे, जंहिंमें ॻाल्हाइणो पवे, डिटेल में ॻाल्हि ॿोल करणी पवे, त अहिड़ा क़िस्म जा सवाल घणा थींदा आहिनि इंटरव्यू में, छाकाणि त हू ॾिसंदा आहिनि त उमेदवार ॻाल्हाए कीअं थो। ऐं क्लोज़ एंडेड मां मुराद इहा आहे सवालनि मां त कुझु अहिड़ा सवाल जिन जा हा न में जवाब हुजनि या मुख़्तसिर जवाब हुजनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो इहो सवालु आहे त बाबा जाम निंदो सिंध जो हिकिड़ो वॾो अज़ीम हुक्मरान आहे, उनजो असुलु नालो जाम निज़ामुद्दीन समूह आहे। जाम निज़ामुद्दीन खे हिकिड़ो ॿारड़ो मिलियो हो, उहो अॻिते हली उन वॾो मशहूरु थियो। त उन ॿार जो नालो छा हो त तव्हां चई सघो था त साईं उहो ॿारु अॻिते हली दुल्हा दरिया ख़ान बणियो ऐं जाम निंदे उनखे पुट वांगुरु पालियो। उनजो नालो क़बूलियो हुयो ऐं कुझु किताब लिखनि था त लाशारी हो ज़ात जो। ऐं जॾहिं उहो वॾो थियो त उनखे जाम निंदे मुबारक ख़ान जो लक़ब ॾिनो। इहो जाम निंदो अॻिते हली सिपाही सालार थियो ऐं वज़ीर आज़म बि बणियो। हिकिड़ो सवाल इहो बि थी सघे थो त सिंध में घणनि समा हाकिमनि हुक्मरानी कई आहे, त इन हवाले सां कुझु किताबनि में 18 हाकिम मिलनि था ऐं कुझु किताबनि में 19 मिलनि था पिया। त अवां अपडेट हुजो त इहे ॿई फिगर्स तव्हांजे ज़हन में हुजनि त जीअं अवां उते सिचुएशन खे फेस करे सघो। इहो बि सुवाल थी सघे थो त भला जाम निंदे जी जेका मज़ार आहे उहा किथे आहे, त अवां चई सघो था त जाम निंदे जी मज़ार मकलीअ जे क़ब्रिस्तान में आहे। इहो बि सुवाल थी सघे थो त जाम तमाची ऐं नूरी जाम तमाची जो किस्सो मशहूरु आहे, त जाम तमाची जी मज़ार किथे आहे, त अवां जे इल्म में हूंदो त तव्हां चवंदव मकली क़ब्रिस्तान में आहे। जेकर इल्म में न हूंदो त तव्हां धुको हणंदव ऐं तव्हां चवंदव त कींजर ढंढ में आहे, पर कींजर ढंढ में सिर्फ़ु नूरी जी मज़ार आहे, इहो यादि रखी छॾियो। अच्छा, दूल्हा दरिया ख़ान जी मज़ार किथे आहे? दूल्हा दरिया ख़ान जी बि मकलीअ में मज़ार आहे। इहे नंढा नंढा सवाल अवां जे ज़हन में हुजणु खपनि। अच्छा, ॿियो सुवाल इहो आहे त मकली जी जॾहिं ॻाल्हि ईंदी त तव्हां खां इहो सुवाल पुछी सघनि था त मकली जे हवाले सां हिकिड़ो तवील नज़म आहे, उहो कहिड़ो सिंध जो शाइर आहे जंहिं मकलीअ ते तवील नज़म लिखियो आहे? त तव्हां चई सघो था त उहो शाइर नियाज़ हमायूनी आहे, जंहिं मुंहिंजी मिठड़ी मकली जे नाले सां नज़म लिखियो आहे तवील, ऐं उन जा 70 बंद आहिनि। घणा? 70। ऐं इहो नज़म मुसलिस जे फॉर्मेट में घाड़ेटे में लिखियलु आहे। मुसलिस चइबो आहे टिनि सिटुनि वारे शेर खे। इहा ॻाल्हि तव्हां ज़हनशीन करे छॾियो त मुसलिस टिनि सिटुनि वारे शेर खे चइबो आहे। ऐं मकलीअ वारो जेको नज़म आहे नियाज़ हमायूनी लिखियो आहे, उहो 70 बंदनि ते मुश्तमिल आहे ऐं इहो सिंधी नसाब जो हिसो आहे। BA जे नसाब में मकलीअ वारो इहो नज़म पढ़ायो वेंदो आहे। मकलीअ जी जॾहिं ॻाल्हि ईंदी या जॾहिं जाम निंदे जी ॻाल्हि ईंदी त इहो बि तव्हां खां चई सघनि था त जाम निंदे कहिड़ो शहर सिंध जो तामीर करायो, त तव्हां चवंदव त ठट्टो शहर जाम निंदे तामीर करायो। ठट्टे खे उरूज जाम निंदे जे दौर में मिलियो। इहो बि सुवाल मां खां केरु पुछी सघे थो त जाम निंदे जी हुकूमत घणनि सालनि ते मोहित हुई, त तव्हां चई सघो था त 40 साल। किताब जेके रेफरेंस बुक्स पढ़जनि था, समन जी सल्तनत या इंसाइक्लोपीडिया सिंधियाना खे जॾहिं पढ़िजे थो पियो त उन मां असांखे इहो ई ज़िक्र मिले थो पियो त जाम निंदे 40 साल हुकूमत कई। अच्छा, हाणे जाम निंदे जी हुक्मरानीअ जो आख़िरी साल 1508 हुयो। 1508 खां पोइ वरी हुक्मरानियूं चेंज थींदियूं रहियूं ऐं सिलसिलो पियो हलंदो रहियो। हीअ त थी वियो समन जे हवाले सां इब्तिदाई रहिजी वियल मालूमात जेका तव्हांखे मूं ॾिनी हिन वीडियो में। इन खां सवाइ खोड़ सारा सवाल थी सघनि था। मिसाल जे तौर ते क्लासिकी अदब मंझां बि सवाल थी सघे थो। तव्हां खां पुछी सघनि था पिया त हीउ शेर, हीउ कन गाॾहणा विकिणी, कन के ॿिया ॻनीज, तनीसी सुणीज, पिरियां संदी ॻाल्हिड़ी, इहो शेर कंहिंजो आहे? त तव्हां चई सघो था त इहो शेर शाह करीम बुलड़ीअ वारे जो आहे। हीउ कन गाॾहणा विकिणी, हीउ गॾहनि वारा कन गॾहनि खे विकिण, ऐं इन खां ॿिया कन वञी, इन खां इहे विकिणी ॿिया कन वठि। कहिड़ा कन? जंहिंसां पिरीअ जी ॻाल्हि ॿुधिजे, पिरियां संदी, तनीसी सुणीज, पिरियां संदी ॻाल्हिड़ी। माना पंहिंजो पाण खे तब्दील कर ऐं पंहिंजे जेके कन आहिनि तुंहिंजा इहे बेकार आहिनि, इहे असुल ॻाल्हि ॿुधनि ई कोन था पिया।
या खोड़ सारा शेर आहिनि, मिसाल जे तौर ते सिक रूहानी सामे जिस्म जाहिलन बघनि मच्छी मन पारस पसंदि की न की। बाबा इहो शेर कंहिंजो लिखियलु आहे? इहो सुवाल मां खां थी सघे थो, मां चवंदुसि इहो त ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जो लिखियलु आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ियात मां तव्हां खां सुवाल मिसाल पुछनि त बाबा अखियुनि जे हवाले सां लतीफ़ साईं जो को शेर ॿुधायो, त अव्हां ॿुधाए सघो था त अखियुनि आरो मुंहं पुछी न कयो, उते वञी अड़ियूं जिते चवणु न की चारो, हीअड़ो वीचारो वाटूं झलियो विझले। अहिड़े ई तरीक़े सां सही सिल थियाम पढ़ियाम जे पाणा अखर अॻियां उभरी बागूं थी वरियाम। इहो बाबा शेर कंहिंजो आहे? मां चई सघो था साईं इहो काज़ी कादर जो शेर आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां जदीद शाइरीअ जी ॻाल्हि कयूं त असांखे चई सघनि था त बाबा सिंध जो जेको मशहूरु शाइर आहे ताजल बेवस, इहो कहिड़े इलाइक़े जो आहे? त तव्हां चई सघो था साईं ताजल बेवस खैरपुर ज़िले जो आहे, ऐं खैरपुर ज़िले जो हिकिड़ो सॻियूं आहे इलाइक़ो, उतां जो आहे। बाबा ताजल बेवस जी शाइरीअ में कहिड़ी हैसियत आहे? त तव्हां चई सघो था त ताजल बेवस सिंध जो जदीद शाइर आहे, जंहिं गज़ल बि लिखिया, जंहिं वायूं बि लिखियूं ऐं जंहिं काफ़ियूं बि लिखियूं। ऐं हुन न सिर्फ़ु शाइरी कई आहे पर हुन नसर बि लिखियो आहे, हुन सफ़रनामा बि लिखिया आहिनि। ऐं हुन शेख अयाज़ सां गॾिजी वॾा वणकार जा किताब शेख अयाज़ सां गॾियल शाइरी जो अथसि। ऐं पखी साॻे प्यार जा सदस्य किताब शेख अयाज़ सां अथसि। उर्दूअ जो हिकिड़ो शाइरी ते मबनी किताब अथसि अंदाज़े बयां और जे नाले सां। अहिड़े तरीक़े सां ॾुख सुखनि जी सूंहं ताजल बेवस जी आत्मकथा जो किताबु आहे। जॾहिं आत्मकथाउनि जी ॻाल्हि कंदो त तव्हांखे चवंदा त मोहन कल्पना जी आत्मकथा जो नालो छा आहे? तव्हांखे उहा ज़हन में हुजणु खपे। आत्मकथाऊं जॾहिं ईंदियूं त पोइ तव्हां खां पुछंदा त मिर्ज़ा कलीश बेग जी आत्मकथा जो नालो छा आहे? कारो पनो साओ पनो, त इहो तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। लतीफ़ात जे हवाले सां रिसर्च जी ॻाल्हि ईंदी त शाह लतीफ़ जी शाइरी में समाजी कार्य जी PhD थीसिस कंहिंजी आहे? तव्हां चई सघो था त डॉक्टर एहसान दानिश जी आहे। शाह लतीफ़ जी शाइरीअ में दर्द जो फ़लसफ़ो, हीउ किताबु कंहिंजो आहे? तव्हां चई सघो था डॉक्टर एहसान दानिश जो आहे। अहिड़े तरीक़े सां खोड़ सारा हिकिड़ा नंढा नंढा सवाल आहिनि जेके तव्हांखे मथां परेशान कनि त उनजी तव्हांखे तयारी करणी पवंदी। इन खां गॾोगॾु मदाह जो शाइर जुमन चारण, श्रंगार जो शाइर जलाल खटी, काफ़ीअ जो बादशाह इमाम मिसरी शाह, ॻीच जी पहिरीं शाइरा मिरखां छेखण। अहिड़े तरीक़े सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे सुरनि जा मुतालिया इहे तव्हांखे करणा पवंदा। इन सां गॾोगॾु अव्हांखे सिंध जी अदबी तारीख़ जा बुनियादी किताब पढ़णा पवंदा। मिसाल मकली नामो किताबु आहे, मीर अली शेर काने जो किताबु आहे। इहो तव्हां खां सवाल पुछी सघे थो त इन जी सूद संवार इनखे एडिट करे नए सिर कंहिं छपिरायो? त तव्हां चवंदव त पीर हिसामुद्दीन राशिदी। अहिड़े तरीक़े सां अता मोहम्मद बंबरे जो ज़िक्र तव्हांखे निकिरी सघे थो। अता मोहम्मद बंबरो बुनियादी तौर ते तर्जुमे निगार आहे, त इन जे करे अता मोहम्मद बंबरे जा किताब जेके तर्जुमो थियल आहिनि, ख़ासि करे अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में तर्जुमो थियल आहे, उहे सभु किताब अव्हांखे ज़हन में रखणा पवंदा। उन जे बारे में तव्हांखे मुतालियो करिणो पवंदो। सिंध जो बहिराण रावटी जो किताबु आहे, उहो अता मोहम्मद बंबरे तर्जुमो कयो। अहिड़े तरीक़े सां सिंधू लिखत जो आलमी लिखतुनि सां जेको ॻंढापो आहे, उनजे हवाले सां बि उनजो किताबु तर्जुमो थियल आहे। ऐं खोड़ सारा किताब अता मोहम्मद बंबरे जा आहिनि जेके तव्हांखे पढ़णा पवंदा। इन सां गॾोगॾु जॾहिं असां तर्जुमे निगारी जी ॻाल्हि कंदासीं त मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जो ज़िक्र ज़रूरु निकिरंदो। त मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जे प्रोफाइल खे अव्हां पढ़ी वेंदो। मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जो कंट्रीब्यूशन कहिड़ो आहे सिंधी अदब में, इहो तव्हां हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे, उनखे तव्हां ज़रूरु पढ़ंदो। मोहम्मद इब्राहिम जोयो उहा शख़्सियत आहे जंहिं ख़ुदि अयाज़ खे नए सिर दरियाफ़्त कयो। यादि रखो, हीअ अहम पॉइंट आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो पियो त शेख अयाज़ खे शेख अयाज़ बणाइण वारी जेकॾहिं का शख़्सियत आहे त उहा मोहम्मद इब्राहिम जोए जी शख़्सियत आहे, जंहिंजो इतराफ़ ख़ुदि शेख अयाज़ पंहिंजे कंहिं किताब में कंहिं हवाले सां कयो आहे त जेकॾहिं मोहम्मद इब्राहिम जोयो मूंखे न मिले हा त मां अॼु ईअं न हुजां जीअं आहियां। सो मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु अयाज़ खे माइल कयो त हू सिंधी शाइरी तरफ़ अचे। इन खां अॻु अयाज़ उर्दू शाइरी तरफ़ माइल हो, उर्दू शाइरी कंदो हो।
अयाज़ जी जेकॾहिं इब्तिदाई सिंधी शाइरी बि पढ़ंदासीं त उन में असांखे फ़ारसीअ जूं तरकीबूं, फ़ारसीअ जा लहजो, फ़ारसीअ जा अंदाज़, फ़ारसीअ जी ज़ेर इज़ाफ़त, फ़ारसीअ जो माहौल मिलंदो। पर पोइ आहिस्ते आहिस्ते अयाज़ पंहिंजी शाइरीअ में तब्दीली आणींदो वियो ऐं पोइ सिंधीअ जो वेश मुकमिल अहिड़ो ढकायईं जो अयाज़ जी शाइरी गेड़ू वेश गज़ल थी पियो ऐं गेड़ू वेश गज़ल वारी शाइरी अयाज़ जी बुनियादी सुञाणप आहे। अयाज़ जेके ख़त लिखिया मोहम्मद इब्राहिम जोए साहिब खे, उहे महिराण रिसाले में छपिया किश्तवार, ऐं उन्हनि जो पोइ मजमूओ छपियो जे काक ककुरिया कापड़ी। इन जे करे उन्हनि ख़तनि खे तमामु घणी अहमियत आहे ऐं उन्हनि ख़तनि ते वरी पोइ पाबंदी बि लॻी। मोहम्मद इब्राहिम जोए साहिब सिंध बचायो खंड बचायो जे नाले सां हिकिड़ो ज़बरदस्त किताबु लिखियो। मोहम्मद इब्राहिम जोए खे असां हिकु तालीमदान जी हैसियत सां सुञाणूं। मोहम्मद इब्राहिम जो हिकु तर्जुमे निगार आहे जंहिं ज़बरदस्त परॾेही अदब खे तर्जुमो करे असांजे आॾो आंदो, त उनजा किताब, उनजा रेफरेंस तव्हांखे यादि हुजणु खपनि, उहे तव्हां पढ़ी वञो, मुतालियो करे वञो। मोहम्मद इब्राहिम जोए जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि अहम तव्हांखे कंदो हलां त उहो उन हिकिड़ी कहाणी लिखी आहे जंहिं कहाणीअ खे इंतिहाई अहमियत हासिलु आहे। जॾहिं बि सिंधी अदब जे कहाणियुनि जो ज़िक्र निकिरंदो त मोहम्मद इब्राहिम जोए जी उन कहाणीअ जो बि ज़िक्र लाज़मी निकिरंदो, ऐं उहा कहाणी आहे रोज़े जी मानी। ऐं रोज़े जी मानी जेका कहाणी आहे, इहा कहाणीअ जी हिकु सदीअ मुकमिल थियण ते जेको शौकत हुसैन शोरे साहिबु किताबु छपायो आहे, सिंधी कहाणी जा 100 सालनि जूं कहाणियूं, उन में बि रोज़े जी मानी कहाणी ॾिनल आहे। ऐं रोज़े जी मानी कहाणी जो बेसिक थाट इहो आहे त पेट जो कंहिं बि मज़हब सां तालुक़ु न आहे, बुख जो कंहिं बि मज़हब सां तालुक़ु न आहे। उहा कहाणी पढ़ण जहिड़ी आहे, उनखे ज़रूरु तव्हां पढ़िजो, उनजो मुतालियो ऐं अभ्यास ज़रूरु कजो। सो उमेद आहे त हीअ जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जिन तरफ़ मां तव्हांजो ध्यानु छिकायां थो, इन ॻाल्हियुनि तरफ़ तव्हांजो ध्यानु ज़रूरु वेंदो। ऐं इहे बज़ाहिर त नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर तव्हांखे डिस्कस करण में, तव्हांखे शख़्सियतुनि जे बारे में ॻाल्हाइण में ऐं नॉलेज शेयर करण में मददगार साबित थी सघनि थियूं, रहनुमा बणिजी सघनि थियूं। सो उमेद आहे त तव्हांखे हीअ वीडियो बि पसंदि आई हूंदी ऐं यकीनन तव्हां असांजे हिन वीडियोज़ खे पंहिंजनि दोस्तनि सां ऐं साथियुनि सां ज़रूरु शेयर कंदो त जीअं इल्म जी इहा लाट घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुची सघे। सो मोकिलाणी कान्हे, वरी कंहिं ॿी वीडियो में कंहिं ॿिए मौज़ूअ सां ऐं ॿिए कंहिं अहम नॉलेज सां, मालूमात सां हाज़िर थींदासीं। सो जेॾां पेर तेॾां ख़ैरु।